पत्थर में। तो पक्को इरादो जेको कंदो वो जरूर बचंदो, और जंहिंजो इरादो ही कोने सुठे रस्ते ते हलण जो, जंहिंखे संसार जा ही सुख वणन था पिया, बुराई भी वणे थी पई, भगवान की प्रार्थना करे। संकल्प शक्ति भगवान असांजे अंदर रखी आहे। कहिड़ो भी इंसान हुजे न, संकल्प करे छॾींदा आहिनि त अलाए काथे पहुची वेंदा आहिनि। गधा, अनपढ़, कमजोर विद्यार्थी जेमल कोई इरादो कंदो आहे पक्को त पोइ 8-8 घंटा पढ़ंदा आहिनि ऐं घणनि खे पोइ ते करे अॻिते वधी वेंदा आहिनि। हे त असांजे अखियुनि ॾिठी ॻाल्हि सभिनी अनुभव कयो हूंदो। चओ हरे राम। भीतर पक्को इरादो यानी संकल्प शक्ति की मांखे कम करणो आहे त पोइ माण्हू छा नथो करे सघे। भगवान चवनि था संकल्प रखे, छाजे करे? वासनाऊं ऐं मोह जो त्याग करे, मन सां इंद्रियनि खे चङे नमूने वस में करे, नित अभ्यास कंदे शांति प्राप्त करे, धीरज वारी बुद्धीअ सां मन खे भगवान में लॻाए, धीरज रखी ऐं पंहिंजे मन खे भगवान में लॻाए। हा न, हाणे असां चवंदासीं मन त लॻंदो कोन, त ॿुधायूं बार बार अभ्यास करे, जाॾे मन वञे वरी उतां खणी लॻायो, जाॾे वञे उते ॾिसी वठो। पर जंहिंजो मन धीरज वारी बुद्धीअ सां मन खे भगवान में लॻाए ऐं केवल भगवान जो ही सुमरन करे, भगवान खे यादि करे। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासी, गोपाल दामोदर दयाल दुख भंजन पूरन कृपाल। पर जंहिंजो मन वश में न आहे उनखे घुर्जे त स्थिर न रहण वारे चंचल मन खे जेके संसार जी शयूं हिलाइनि थियूं पयूं, लोॾनि थियूं, उन्हनि खां परे करे वरी वरी भगवान में मन लॻाए। छो त जंहिंजो मन चङी तरह शांत आहे, जेको पापनि खां परे आहे, ऐं जंहिंजो रजोगुण शांत थी वियो आहे। रजोगुण यानी संसार जी जेकी दौड़ आहे, हे बि खपे, हो बि खपे, हीअं बि कयां, हूं बि कयां, हे कमु कयां, हेतिरा कम करे वरिता, हेतिरा कम बाक़ी आहिनि, हे मूंखे करिणो आहे, हे बि कंदुमि मां, हे करे मूंखे नालो खपे, हिते यश खपे, हिते कीर्ति खपे, हिते धन खपे, हिते संपत्ति खपे, हिननि सां बि निभाइणो आहे, हुननि सां बि निभाइणो आहे, सभु कम मूंखे करणा आहिनि। इहो सभु रजोगुण आहे। ये भी करूं मैं, वो भी करूं, करना पूरा हुआ नहीं, इहो रजोगुण आहे। हिकिड़ी धुन थींदी आहे कम करण जी, बसि कम त करणो ई पवंदो, पर लोभ लालच आसक्ति में न। धर्म जो कर्म जेको हितकारी हुजे, भलाई वारो हुजे, जेको साम्हूं अची वञे, उहो शुभ कर्म करणु खपे। अहिड़े सचिदानंद ब्रह्म में लीन योगीअ खे उत्तम आनंद प्राप्त थींदो आहे। अहिड़ा जंहिंमें गुण हुजनि, इंद्रियनि खे वस में करे, मन खे भगवान में बार बार लॻाए, बुद्धीअ सां मन खे पकड़े बार बार प्रभुअ खे यादि करे, जंहिंजो लोभ लालच ख़तम थी वियो आहे। रजोगुण यानी संसार जो लोभ लालच दिखाओ सभु मिलाए करे इहो शांत थी वियो आहे। अहिड़े भगवान में लीन योगीअ खे उत्तम आनंद मिलंदो आहे। उहो पाप खां छॾिजी योगी अहिड़ी रीत आत्मा खे केवल भगवान जी प्राप्ति जे रूप में अनंत आनंद महसूस कंदो आहे। चओ हरे राम। इन तरह सां जेको पूरो पूरो भगवान में लॻी वियो त पोइ धीरे धीरे भगवान कृपा करे उनखे पंहिंजो जॾहिं अनुभव कराईंदा आहिनि, सुमरन करे 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 जॾहिं अनुभव थी वेंदो आहे त उनखे अनंत आनंद महसूस थींदो आहे। अनंत आनंद कंहिंखे चइबो आहे? संसार जी हर शइ सुख जो अंत आहे, हा न। कोई बि तव्हां शइ वरितव त 2 ॾींहं 4 ॾींहं बढ़िया, पोइ वरी उनजो उहो आनंद सुख न रहंदो आहे। नई कार वठी आयासीं त पहिरें ॾींहुं जेकी ख़ुशी थींदी आहे, पोइ धीरे धीरे ॿिए ॾींहुं थोरी घटि, हफ़्ते में घटि, महीने में घटि, ऐं साल थी वियो, पंचर वंचर थी वई, थोरी ब्रेकेज थी वई, डेंटिंग पेंटिंग थी वई, पोइ उहा ख़ुशी थोरी रहंदी जेकी पहिरें ॾींहं में। साल 2 साल थी वियो पोइ त ईअं लॻंदो हाणे वरी ॾिसूं कुझु,
कंहिंजे कर्मनि में ठका कयूं इहा वरी ॿी काई गाॾी ॾिसूं। संसार जी काई बि ख़ुशी स्थिर न रहंदी आहे, घटिजंदी वेंदी आहे ऐं भॻवान जो आनंद वधंदो वेंदो आहे। इहो फ़र्क़ु आहे। चओ हरे राम। संसार जा सभु सुख ईअं आहिनि, सभु सुख। अच्छा, उन सां गॾु दुख बि जुड़ियल आहे संसार जे सुखनि सां, हा न भाई। जीअं गाॾी आहे उनजो सुख थियो, एक्सीडेंट थी वञे त उहो ख़तरो बि त आहे। मकान आहे सुभाणे किरी पए गड़बड़ थिए उहो दुख बि त आहे, समय खां पोइ त वैसे ई किरंदो। संतान आहे, ॿार आहिनि, बढ़िया सुख आहे, सुभाणे भॻवान न करे कोई बीमारी अचे त दुख बि त जुड़ियल आहे। यानी हिकिड़ी ख़तरे जी संभावना आहे की न। लेकिन भगवत भक्तिअ में कोई खतरो कोन्हे, कोई रिस्क कोन्हे, कोई साइड इफेक्ट कोन्हे, केवल आनंद ही आनंद। हर क्षण मौज प्रेम आनंद वधंदो वेंदो आहे भगवान जे भक्तिअ में। बोलो वृंदावन। भगवान चवनि था अनंत आनंद महसूस कंदो आहे। भक्ति मार्ग में वो अनंत आनंद भी हिन महिल जेको आहे ॿिए पल वधंदो वेंदो, कोई कमी कोन्हे अनंत में भी। सुभाणे अञा वधी वेंदो, दिन दूना राति चौगुना खां वधीक। इन करे त भगवान जा भक्त जेके भक्ति कंदा आहिनि टिनी लोकनि जा सुख छॾे छॾींदा आहिनि। छाजे करे? उन्हनि खे अहिड़ो रस मिलंदो हूंदो न, अहिड़ो आनंद मिलंदो आहे, तॾहिं त पोइ वरी उहे सुख छॾे करे भक्ति कंदा आहिनि। आहे की न? ईअं थोड़ी आहे कि केवल ग़रीबनि भक्ति कई आहे, न न, अमीरनि भक्ति कई आहे, राज राणियुनि भक्ति कई आहे। हरे राम। मीरा ने महलों की झूठी महिमा को ठुकराया, तोड़ जगत के बंधन अपने गिरधर को अपनाया। मीरा ने महलों की झूठी महिमा को ठुकराया, तोड़ जगत के बंधन अपने गिरधर को अपनाया। प्रेम दीवानी मीरा को करते हैं भक्त प्रणाम, सीता के राम राधा के श्याम, मीरा के गिरधर नागर सूर के घनश्याम। सीता के राम राधा के श्याम, मीरा के गिरधर नागर सूर के घनश्याम। सीता के राम राधा के श्याम, मीरा के गिरधर नागर सूर के घनश्याम। सीता के राम राधा के श्याम, मीरा के गिरधर नागर सूर के घनश्याम। इन तरह सां ॾिसो वॾनि भगवान बुद्ध महाराज, मीरा बाई, सीता माता महल छॾिया राम जी सां गॾु वई, अवध तहां जहां राम निवास। प्रहलाद महाराज बार बार मौत स्वीकार कई पर भक्ति न छॾी। इन्हनि सभिनी राज वैभव त्यागे करे भरत महाराज, केर महिमा ॻाए सघंदो, लक्ष्मण जी, हनुमान जी महाराज, इन्हनि सभिनी सुख टिनी लोकनि जा जबकि हथ में अथनि, मुठीअ में, स्वर्ग मुठीअ में आहे इन्हनि जे महापुरुषनि जी। और इन्हनि सभु फिका करे, कड़वा करे, खट्टा करे त्यागे छॾिया ऐं भगवत भक्ति कई आहे उन्हनि। चओ हरे राम। हे अर्जुन, योग सां भरियल आत्मा वारो ऐं सभ में समभाव ॾिसण वारो योगी आत्मा खे बर्फ़ में पाणीअ जियां व्यापक ॾिसंदो आहे ऐं सभिनी जीवन खे आत्म रूप में ॾिसंदो आहे। ब्रह्म ज्ञानी सभिनि में हिकु ई आत्मा ॾिसंदो आहे। कल्ह तव्हां ॿुधो जीअं बर्फ़ में पाणी भरियल हूंदो आहे, जीअं सपने खां जाॻियल माण्हू सपने जे संसार खे पंहिंजे अंतर मन जे संकल्प जे आधार ते ॾिसंदो आहे, त अहिड़ी तरह योगी माण्हू सभिनी जीवन खे पंहिंजे सर्वव्यापी अनंत चेतन आत्मा जे अंतर मन जे संकल्प जे आधार ते ॾिसंदो आहे। हिकु ई आत्मा महसूस कंदो आहे, हिकु ई तत्व महसूस कंदो आहे। अहिड़ो उनखे संकल्प ईंदो आहे। सर्वव्यापी भगवान जी उहा आत्म शक्ति जेकी आहे, जेको आत्म ज्ञान आहे, उहो उनखे अनुभव थी वेंदो आहे। चओ हरे कृष्ण।
भगवान चवनि था जेको माण्हू सभिनी जीवन जे आत्म रूप में मूंखे यानी वासुदेव खे ॾिसंदो आहे ऐं सभिनी जीवन खे मुंहिंजो ई अंश सम्झंदो आहे। वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ। जेको सभिनि में वासुदेव खे ॾिसे अहिड़ो महात्मा बि ॾाढो दुर्लभ आहे, अहिड़ा संत बि दुर्लभ आहिनि। जेको माण्हू सभिनी जीवन जे आत्म रूप में मूंखे यानी श्री कृष्ण खे ॾिसंदो आहे, सभिनी जीवन खे मुंहिंजो ई अंश सम्झंदो आहे, तंहिंजे लाइ मां कॾहिं गायब न थींदो आहियां, अलोप न थींदो आहियां, ऐं हू बि मुंहिंजे लाइ अलोप कोन थींदो आहे। अलोप यानी अंतर ध्यान, गायब न ॾिसजण, यानी मां भक्त खे ॾिसंदो रहंदो आहियां ऐं भक्त सदा मूंखे ॾिसंदो रहंदो आहे। चओ हरे राम। छो त हू मुंह में एक ही भाव सां स्थित आहे। भक्त लगातार भगवान खे यादि करे रहियो आहे त उनजी बैठक, उनजी विरती, उनजी यादि, उनजी बुद्धि कंहिंमें लॻल आहे? निरंतर भगवान में लॻल आहे। अहिड़ी रीति जेको माण्हू हिकु भाव में काबू थी मूं कृष्ण खे जपींदो आहे, सो योगी सभु कुझु कंदे बि कुझु न कंदो आहे। यानी उहो सभिनी कर्मनि खां न्यारो थी वेंदो आहे। कर्म करत होवे निह कर्म। छो त संदस अनुभव में मुंहिंजे अलावा कुछ भी आहे ई कोन। भगवान चवनि था ॿियो आहे केरु? केवल मां ई त आहियां, मुंहिंजे अलावा ॿियो कुझु आहे बि कोन। चओ हरे राम। हे अर्जुन, जेको योगी सभिनी जीवन खे हिकु जहिड़ो ॾिसंदो आहे ऐं सुख दुख खे बि सभ में बराबरि ॾिसंदो आहे, सो योगी परम श्रेष्ठ मञियो वियो आहे। जेको सभिनि में भगवान खे निहारे, ॿिए जो दुख बि पंहिंजो दुख सम्झे ऐं ॿिए जे सुख में पाण प्रसन्न थिए, उहो योगी भगवान चवनि था श्रेष्ठ आहे। चओ हरे कृष्ण। यानी सब सां प्रेम, सब जो सुख दुख पंहिंजो सम्झण ऐं सब में भगवान खे निहारण, इहे लक्षण जंहिंमें हूंदा आहिनि, उहो भक्त भगवान खे ॾाढो पसंदि ईंदो आहे। श्री कृष्ण गोविंद।